अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया HRJDO न्यूज़ ऐं मां वज़ीर उंडड़ टंगवाणी रिपोर्टर मीर हसन मरी। आका दो जहान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासादत जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुख तकरीब ऐं रैली गुलज़ार मदीना मस्जिद मां कढी वई। मुख रैली में मस्जिद रहमानिया, सिद्दीकिया, ॻोठ महमूद निदवाणी, उनड़वा, मांझी स्टाफ मक्सीअ मां वॾे तइदाद में रैलियूं पहुची वयूं, जितां वॾे तइदाद जे गाॾियुनि में हज़ारी माण्हुनि जी रैली मौलवी मोहम्मद अकरम लाशारी, अल्लामा आबिद हुसैन मीरानी, शेरमुहम्मद खोसोल, लाल बाजकाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कढी वई। रैलीअ जो शहर जे शहीद रोड, मलक मार्केट, रेलवे लाइन फाटक, रहबर चौक, सिंधु चौक समेत 2 किलोमीटर तंगवाणी लाड़ीअ ताईं प्यादल रैली कढी वई। न्यू पाकिस्तान होटल ते रैलीअ मथां गुलनि जी वर्खा कई वई। न्यू पाकिस्तान चौक ते उलमा इकराम पारां ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत मुबारक ते ख़िताब पिणु कयो। मस्जिद गुलज़ार मदीना मस्जिद में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। रैली में मरहबा या मुस्तफ़ा जे ज़ोरदार नारनि जी गूंज लॻंदी रही। पूरे शहर के साए झंडनि सां सिंगारियो वियो। रैलीअ जी सिक्योरिटी SHO लाला अयाज़ पठान ऐं DSP सैयद मंज़ूर हुसैन शाह जे अॻुवाणीअ में वॾे अंग में पुलिस अटालन संभाले वरिती। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।